शिकारपुर मां सां ख़बर शामिल कंदासीं। रियाज़ अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ कॉलेज ऑफ नर्सिंग फीमेल शिकारपुर तरफ़ां एनाटॉमी एंड फिजियोलॉजी एक्सिबिशन जे प्रोग्राम जो इनेकाद कियो वियो। शागिर्दाननि जी तइलीम में ॼाण वधाइण लाइ शागिर्दाननि तरफ़ां जिस्म जे सिस्टम खे मॉडल ठाहे पेश करण सां शागिर्दाननि आसानीअ सां यादि करे वठनि। सिविल अस्पताल शिकारपुर जी कॉलेज ऑफ नर्सिंग फीमेल में जिस्म जी बनावट जो कॉलेज ऑफ नर्सिंग फीमेल ऐं शागिर्दाननि जे तरफ़ां जिस्म जहिड़ोक दिलि जो निज़ाम, गुर्दनि जो निज़ाम, हॾनि जो निज़ाम, साह खणण जो निज़ाम ऐं ॿियनि केतिराई जिस्म जे उज़वनि सां वाबस्ता सिस्टम जा मेडल रखिया विया। उन मौक़े ते प्रिंसिपल ज़ाहिद इक़बाल चन्ना, फैकल्टी इंचार्ज अब्दुल समी अहमान, मैडम सरवर राहत, अशरफ आराइन, मैडम ज़हरा ऐं फैकल्टी इंचार्ज मौजूद आहे। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर सरताज अहमद, सिविल अस्पताल जे MS डॉक्टर अब्दुल शकूर, पैरामेडिकल जे अॻवान हाजी अब्दुर्रहमान शरजन प्रोग्राम में पहुची शागिर्दाननि तरफ़ां ठाहियल मॉडल ते शाबाश ॾिनी। उन मौक़े ते प्रिंसिपल ज़ाहिद चन्ना साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध अंदरि पहिरियों दफ़ो शिकारपुर जी नर्सिंग कॉलेज में प्रोग्राम जो इनेकाद कयो वियो आहे। इहा शुरूआत आहे। प्रोग्राम जो मक़सदु स्टूडेंट खे ॼाण आहे। मैडम ज़हरा जो चवणु हो त अॼोको प्रोग्राम कराइण में प्रिंसिपल ज़ाहिद चन्ना, अब्दुल समी अहमान जिन जो वॾो किरदारु आहे। अब्दुल समी अहमान जो चवणु हो त शागिर्दाननि तरफ़ां मॉडल ठाहिण सां हुननि जी क़ाबिलियत में इज़ाफ़ो ईंदो। पहिरियों दफ़ो अहिड़ो प्रोग्राम कराइण ते प्रिंसिपल जो वॾो किरदारु आहे।